असां के कोन तार लायो हां हला दे परे चला परे जियो जियो ही नहीं बस राम फकीर राम फकीर राम मचे गोल पोते खुया ट्रैक्टर ला दिया लड़ वडी आउट करे हल्या लड़ वठे लड़ बी सबर कर सबर खोली के दाई लान में खोली के दाई एडा हिला जी दोस्तों तो ही ज़रीना बेगम जो नौ रूप ट्रैक्टर हलाई थी पई ट्रैक्टर शानदार तरीक़े से ट्रैक्टर हलाई तमाम सुठी ड्राइवर आ नैना बेगम परे बीठी आहे जी नैना के ओ ज़ूम था क्योंस नैना बनिन ते निकरी आई आहे बनिन ते के पाण फेसबुक पर हाँ तमाम सुठो तू तो वडी ड्राइवर आ असां कोई ट्रैक्टर न हलंदो आहे जिंदगी में मां ट्रैक्टर हलायो पर ॾाढो आसान हाँ ॾाढो आसान ट्रैक्टर असां को कोन संभालबो आहे ए और मार मेन जे परे थियो तमाम सुठो कीअं लॻो पंहिंजो ड्राइविंग कीअं लॻी नैना बेगम जी ओ ज़रीना बेगम जी मुखे तो बहुत की लाइन एडी ओडी बला पर जबान यार अल्हम्दुलिल्लाह असली में जरे बैठो तो माला फिर याद क्यों तो माला न इन जी वरी याद स्पीड दी कोन दस न जरे पेनी स्पीड है कहीं मां और तो के मुझे झलझट भींदो तो कोन नेवर इन के कार वाली स्पीड ना है ना यानी ये स्पीड बना तो आसान है तमाम आसान हां जिंदगी का नया एक्सपीरियंस वाना जो नवाब खान हां जी ना यो तो जो ट्रैक्टर हलायो तो मुके ना नैना को छोन ट्रैक्टर हलाई इन जे बस जी गाल आई तो नवाब खान ना तो हे तो वट जो सो नौकरियां नहीं है ना ट्रैक्टर उन्हें को हल रहा है ना या तुझे पांच शौक हो तो ट्रैक्टर शौक थियो तमा कार त हलाईंदी आ पर मां चम त जिंदगी में पेरो दफो मां ट्रैक्टर हलाई तू दे हलाल ट्रैक्टर या कार मुखा तमाम बेहतर हलाईंदी आ सो यही हलाई ए तमाम सुठी गाल आ साने को मतलब कैसो न होंदो ना ही तो एक हुनर आ ना ड्राइविंग भी हुनर आ ना ताके मां सिखारींदम जानी हां ये ठानियन चल हाँ न यो तो इवेंट हो ना मां के असल में लेट थी वही मां अंदर बैठो ना हाँ मां सवेर हो जा तेलाई जो सो रिकॉर्ड क्या शुरुआती हुआ बद्ध रही हूं ना ये कणक प्लस राई की बदबू दुपट्टो बुधा या हुआ कलर वो तो मुझे ख्याल है संतरा बदलना ये ना ये भी कलर था ये बदल ये अन्नता छट रहे हैं अन्य पहिला झाला है ये लाइस हलवा सनी जल सी ये हरियाणी थी भाई घातक सनी दे ना ओ जीत चिके हां सनी जल हां हिता जगह छडियो परे थे बाबा परे थे जी ज़रीना बेगम है नैना बेगम जो नौ रूप जैसी से हिंग करे यानी कि विजी विजबो ठीक है ना विजी ना पान वजन यहां पे गते सी बाकी जमीन अब थोड़ो छाव छडियो हेलो परे थे छाव पाछा छडियो बाबा पाछा छडियो आणि अभी चीज एडा आचो अब पहला बी पाछा ना चल कमेंट साइन हां रिकॉर्ड
ये माना बिज छटी दी हरियाणी हर संभाल बस चलो भाई तो बात चला असल ट्रैक्टर या ड्राइवर ॾिस कीअं था तेज़ हलाइनि ट्रैक्टर बता भाई जी ये न खणबो अट्टो बार पुटे डाल बाबा पर दे ये अभी जी को खोल जा ठीक है वो खोल जा हां चल भी जी को खोल पर जाओ वे रहो सब दो ये पाछा ना अट्टो थोड़ा पोया थोड़ा पतो नहीं हां जी ये बिज छटण जो तजुर्बो ज़रीना बेगम करायूं था त बिज कीअं छटबो आहे फसल कीअं काइबो आहे ज़मीनदार त रहिया आहियूं पर लाज़मी आहे हर प्यारो कम भी कजे न हेलो क्यों अरे घणा ना डूब कैसे अच्छा अरे तो सारी मनी जो उछले तो यार जान किसी ना जा हां हल्दी हाँ जी यहीं वही रुको नहीं कितने कितने दिन इधर कर सीधी कैमरा दे छिया चलो ये तो मास्टर बड़ी पड़ेगा गाड़ी तभी सर का तव्हांखे कीअं थो महसूस थिए खादिम साहब नैना बेगम हारपो थी करे पई सर मूंखे तमामु बहितरीनु पियो लॻे इहो जेको नैना बेगम हारपो पई करे ज़रीना बेगम ट्रैक्टर पई हलाए त हिननि खे थोरी ख़बर पवे त जेको असां ॿाहिरां कमाए अचूं था इहो केॾो ॾुखियो आहे ऐं ख़ुदा न ख़ासा हारी छॾे वञनि त उहो कमु पाण बि करे सघे शायदि इहा ख़बर ई न आहे तव्हां मर्दनि खां वधीक असां जेके औरतूं आहियूं अल्हम्दुलिल्लाह एतिरी ताक़तवर आहियूं जेके मर्द नथा करे सघनि असां औरतूं उहे कमु करे सघूं पंहिंजो घर संभाले सघूं था पंहिंजूं बनियूं संभाले सघूं था इन खां वधीक छा खपे इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे हा तव्हांजा त सड़ी तव्हांजा वार ई अछा थी विया आहिनि पंहिंजी साड़ में कमु पुॼे कोन तव्हां खां रुॻो साड़ ते पोइ असां बि फोत थी वञे छा जल्दी मरण जी कयो न नाज़रीन तव्हां हिनखे ॾिसो ऐं हिन जे लाइ दुआ घुरिजो त ही जल्दी मरे अल्लाह हिन जी क़बर सवली करे वञा अल्लाह हयाती ॾेस मां मज़ाक थी कयां मौला हयाती ॾिस ए खिल भोग चटो हलंदो रहंदो आहे सुठो इंसान आहे ऐं असां जॾहिं बि सेट ते ईंदा आहियूं त खाधो सां असां भोग मज़ाक कंदा आहियूं त टाइम बि गुज़री वेंदो आहे ऐं असांखे मज़ो बि ईंदो आहे थैंक यू